अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 86 न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। जोग शरीफ में ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कयूं पिया। जोग शरीफ भरिसां बिजली जी तारुनि में बाहि लॻण सबबि कमंद जो फसल ऐं ओताक सड़ी रख थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कयूं पिया। जोग शरीफ भरिसां बिजली जी तारुनि में बाहि लॻण सबबि कमंद जो फसल ऐं ओताक सड़ी रख थी विया आहिनि। इन ई हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं असां सां टेलीफोन लाइन ते जोग शरीफ में 86 न्यूज़ जे रिपोर्टर काशिफ चतोई खां। जी काशिफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जोग शरीफ भरिसां बिजली जी तारनि मां बाहि लॻण सबबि कमंद ओताक ऐं पहाड़ सड़ी रख थी आहिनि। जोग शरीफ भरिसां आबाद करे यूसी बड़ी शाकिरीन जे चेयरमैन यारमोहन लाशारी सूबे सतारी जे 5 एकड़ ज़मीन ते तयार बीठल कमंद खे ओचितो बाहि लॻी। कमंद तोड़े ज़मीन ते ठहियल कची ओताक ऐं उनमें पयल दवाऊं ऐं 80 खराड़ जो पहाड़ मुकमल तौर ते सड़ी विया। इन्हनि जो चवणु आहे त ज़मीन में गुज़रंदड़ बिजली या पुलनि में बाहि लॻण सबबि एतिरो नुक़सानु थियो आहे ऐं इन्हनि जो चवणु त गुज़िरियल कुझु साल अॻु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिंजे करे इन्हनि जो लख रुपए नुक़सानु थी वियो आहे। जी मेहरबानी काशिफ, अपडेट करण लाइ।